ॾेई। तूं परेशान न थी, अदा अचे उन खां इजाज़त वठी तुंहिंजे घरां थी ईंदासीं। ये छोरी खे दिलासा न ॾे कि वापसि घर वेंदी। जेसि ताईं मुराद हिन जूते ते नक न घसाईंदो न, हिनखे कोन वञण ॾींदासीं। बाज़ी तव्हां उन तरह न वियो त वॾी घुमर जी थी वॾी पाण में विढ़ी मरनि, ठांगा थियनि, कुझु लाश किरनि त पोइ ॿुधाइजा, सम्झी? लाश त किरंदा बाबा, छो त मुराद हितां होश विञाइरियो आहे। बाबा गदा वारनि खे ॿुधाइण वियो आहे। सोच त हाणे छा थींदो? खून थींदा, माण्हू मरंदा, वरी नए सिर तबाही थींदी, ॿियो वरी छा थींदो? अम्मा, ॿिन्ही धुरनि जे ज़िद जे करे अॻई त 4 माण्हू मरी चुका आहिनि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त असांखां इहा लापरवाही आख़िर कीअं थी? ॻाल्हि लापरवाहीअ जी न आहे सोट। असांखे एतमाद हुयो मीर शाह नवाज़ खान जे मथां, उन जे फ़ैसिले जी भञ कड़ी कई वई आहे। उन जे मथां ज़ोर वधाइणो पवंदो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।